सिंध रंग न्यूज़ के नाज़रीन के सेहत ऐं सलामती की दुआ से गॾु महमूद अनवर जो सलाम मोहब्बत। नाज़रीन, अज जैं शख्स से अवां जी मुलाक़ात कराए रहा आहियूं हुआ असांजी इएं चइजे उत्तर सिंध की तमाम वॾे घराने से ताल्लुक़ रखंदड़ है। उन घराने के लाइ उन घराने के लाइ क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो इहो चयो त एशिया की वॾे में वॾो नवाब या वॾी वॾी जागीर है। ही उन अॼोकी शख़्सियत उन खानवादे जी जो चश्मो चराग है। पाण हिकिड़ो जीअं सरदारी घर सां ताल्लुक़ रखनि था, उन सां गॾु पाण समाजी भी है। उन सां गॾु जियां असांजो इहो जेको घराणो आहे सियासत में भी हिकिड़ो तमामु मशहूरु आहे। तो उन करे सियासत में भी पंहिंजो बहिरो वठनि था पिया। इन करे पंहिंजे ख़ानदान जे करे, पंहिंजे घराणे जे करे हीअ शख़्सियत कंहिं भी तारुफ़ जी मोहताज न आहे। पर तंहिं हूंदे हीअ नौजवान क़यादत हाणे अॻिते अचे थी पई। इन करे तव्हांखे इन जो तारुफ़ कराईंदो हलियां। अॼोकी जेकी शख़्सियत है वो नवाबज़ादो जीअंद ख़ान चांडियो है। हींअर पाण ईअं चओ त सियासत के नओं खून ॾींदे पाण हिनमहिल बल्दियाती इलेक्शन में एज़ अ चेयरमैन हिस्सो वठी रहिया आहियूं। अचो त अवां जी उन्हनि सां मुलाक़ात करायूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं छा हाल आहे? जिन खां ख़ुशि आहियो? चङा भला। सब खां पहिरियों असां तव्हांखे पंहिंजे चैनल में ख़ुशि आमदीद था। वॾी महिरबानी थी तव्हांजी, तव्हां आयो असांजे अंदरि। जिन खां जीअं इंट्रो में तारुफ़ करायो त तव्हां हिकिड़े तमामु वॾे नवाब ख़ानदान सां ताल्लुक़ था रखो। ईअं खणी चइजे त ज़मींदार भी, छो त इहा जेकी जागीर आहे तव्हांजे अजदाद जी, इहा 9 लखी जागीर सॾिबी। जी बिल्कुलु। इन 9 लखी जागीर जे करे ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब चयो त इहा एशिया जी सभिनी खां वॾी, एरिया जे लिहाज़ सां भी सभिनी खां वॾी जागीर आहे। इहा भी सआदत तव्हांखे हासिलु आहे। तव्हां अॼोको नौजवान इन लिहाज़ सां, छो त तव्हांजो सरदारी घर रहियो आहे माण्हू सां, इन सरदारी सिस्टम के अॼु उन ई घराणे जो नौजवान कहिड़ी नज़र सां थो ॾिसे? सरदारी सिस्टम भी हिकिड़ी जमहूरियत वारी सिस्टम आहे। उन में ई चङा मुड़ुस हूंदा आहिनि। उन्हनि में कम्यूनिटीज़ जा हेड हूंदा आहिनि जेके असांखे एडवाइस कंदा आहिनि, असांखे फ़ैसिलनि में एडवाइस कंदा आहिनि, असांखे ॿियनि क़ौमुनि सां मसइला मसाइल थींदा आहिनि उन में एडवाइस कंदा आहिनि, सियासी एडवाइस कंदा आहिनि। पहिरियों त ख़त ते वोट मिलंदा हुआ असांजे वॾनि खे। अॼु उहो दौरु न आहे। अॼु असां पाण वेंदा आहियूं सभिनि ॾे, सभिनि खां वञी वोट बि वठूं था। माण्हू पंहिंजी तकलीफ़ूं असांखे उते बि ॿुधाईंदा आहिनि, असांजे घर ॾे वेंदा आहिनि। तव्हां सियासत असांजी हाणे ईअं आहे त असांजे दरवाज़नि ते तव्हां अचो था, माण्हू ॾिसो था, पर असांजी चांडियुनि जी सियासत में इहो फ़र्क़ु आहे जो तव्हां दरवाज़े ते ईंदो तव्हांखे बंदूक वारो न मिलंदो। बिल्कुलु बिल्कुलु। दर खुलियल हूंदा, दर खुलियल हूंदा। तव्हां अची सघो था, माण्हुनि सां मिली सघो था, माण्हू खे ख़ौफ़ कोन्हे। जी जी जी। चाहे असांजो सरदार ख़ान हुजे, वॾो असांजो नवाब साहब, या असांजा ॿिया सोट हुजनि, शाहनवाज़ ख़ान आहे असांजो ॻोठु वेठो आहे गबीदर, उहो हुजे, या बुरहान ख़ान हुजे असांजो MP आहे हिनमहिल में PS 70 ते। त माण्हुनि खे असां मां को बि ख़ौफ़ कोन्हे। अचनि था पंहिंजाइप वारी उन मां ख़ुशबू अचे थी। एग्ज़ैक्टली। तो अचनि था, उन्हनि खे ईज़िली हू अचनि था, ॻाल्हाइनि था। जॾहिं असां पहिरियों चकर काछे में वियासीं ऐं असांजे वालिद साहब मूंखे मोकिलियो त मूंखे लफ़्ज़ यादि आहिनि। मुंहिंजे वालिद साहब चयो बाबा अछी ॾाढ़ी वारे जो ख़्यालु रखिजांइ। वाह ज़बर। उन जो लबो लिहाज़ कजांइ। तव्हां नौजवान आहियो, तव्हां वञो था, तव्हांखे माण्हू ग़लति बि ब्रीफ कंदा, पर तव्हां उते वञी अछी ॾाढ़ी वारे जो लिहाज़ लब लिहाज़ कजो, उनखे ॿुधिजो। ऐं ॿिनि माण्हुनि जो जॾहिं बि फ़ैसिलो कयो त ॿिन्हिनि धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। त असांखे असांजी तरबियत अहिड़ी थियल आहे। वरी असांजा नानाणा उहे बि सरदार फैमिली में, मां डिस्ट्रिक्ट अवारान मां, मुंहिंजो शहीद आरिफ़ जान मोहम्मद असनी मुंहिंजो नानो हो। सो मां ओॾे बि घणो रहियो आहियां। उते बि ब्रोही कल्चर भी मां ॾिठो आहे ऐं बलोची कल्चर
ॿई ॾिठो आहे ऐं ॿिन्हिनि जो हिकिड़ो मिक्सचर आहियां सो ॿई कल्चर तक़रीबन हिकु जहिड़ा आहिनि मिलंदड़ आहिनि तौर तरीक़ा बि मिलंदड़ आहिनि थोरी डिफरेंस आहे असांजी सियासत में ऐं बलूचिस्तान जी सियासत में थोरो फ़र्क़ु आहे असां वारे माण्हुनि में शहूर वधीक आहे असां वारे सिंध में त हूअं ई मोहबत घणी आहे छो त तालीम घणी आहे इन करे शौर वधीक आहे शहूर बि वधीक आहे ऐं माण्हुनि में मोहबत बि वधीक आहे असां मसइले जो हल असां वटि जल्दी थो निकिरे माण्हुनि जो राज बाग़नि जा मसइला जल्दी हल था थियनि असां वटि गवर्नमेंट हर जॻह ते अवेल आहे हुते हिकिड़ो MPA खे एतिरो वर्क करिणो थो पए जो तव्हांजी मुंहिंजी सोच खां ॿाहिरि आहे एरिया तमामु वॾी आहे असां वटि एतिरो न आहे ऐं स्कूल असां वटि घणा आहिनि ऐं असां वटि गेबीदेरे में हाणे तव्हां ॾिसो या डिस्ट्रिक्ट कमर्शियल राजकोट में ॾिसो एतिरो शहूर आहे जो असां वटि सिटिंग 2 DIG आहिनि ऐं हिकिड़ो SP आहे हिकिड़ो DC आहे वारामा ऐं वारामा ईअं सम्झो 2 DC ॿई तारीख़ सो असां वटि तालीम घणो हाणे असांजो हिकिड़ो दोस्त हाणे असांजो मुंहिंजो क्लासमेट बि हो मूंसां चांडियो हो पढ़ियो मूंसां गॾु हाणे उहो नसीराबाद में कमीशन क्लियर करे हो मुख़्तियारकार आहे सो अॻिते अचूं था तालीम खे जेतिरो माण्हू तरजीह ॾींदो इन ॻोठनि में अचां थो जीअं बिल्कुलु जबल जे वेझो गेबीदेरे जे भरिसां जीअं तव्हां वटि हे असांजो ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान थियो हुयो ॿियो हे सोनो ख़ान जो ॻोठु सोनो ख़ान बि थियो बिल्कुलु हालांकि ॿाहिराड़ी आहे सफ़ा जी हा तव्हां छो त तव्हांजो त हाणे गेबीदेरो त कैपिटल हुयो चांडियाल जो बिल्कुलु ठीकु आहे न उन भरिसां नंढियूं ॿाहिराणियूं काफ़ी आहिनि जेके तव्हां नाला खयां थोरो अॻिते अचो त परवेज़ चांडियो जो सिटिंग DIG आहे बिल्कुलु मां इन पासे वञण खां पहिरियों इहो छो त तव्हां जेका आहियो तव्हां यू आर द बिलोंग्स टू लॉर्ड फैमिली एज़ अ यार्ड फैमिली जे करे नंढड़े जीअं ख़ान जो बचपन कीअं गुज़रियो नंढपण खां ॿुधे तव्हां पंहिंजी तालीम ताईं असांखे ॿुधायो पोइ असां अॻिते वधंदासीं असां साईं तव्हां बेसिक असांजी स्टडीज़ थियूं कराची में वाइट हाउस ग्रामर स्कूल में मां पढ़ियो 2 क्लास ताणी असां हुते हुयासीं 2nd स्टैंडर्ड जेको तव्हां चओ उन खां पोइ 89 में असां शिफ्ट थियासीं लाड़कानी में ऐं वॾो बंगलो असांजो अछो असुली जेको मरूसी बिल्कुलु गैबी मोहल्ले में वॾे नवाब साहब जो हुन में रहंदा हुआसीं पोइ असां हिते शम्स स्कूल में पढ़ियासीं पोइ उते कुझु टाइम खां पोइ असां पढ़ियासीं पर कराची ऐं उर्दू मीडियम वारो स्कूल ऐं हिते पढ़ण में थोरो फ़र्क़ु आहे पोइ वरी असां शिफ्ट थियासीं नओं स्कूल खुलियो त हुन में राशिदी साहबनि खोलियो मैडम दुर्दाना भट्ट हिते आई ज़बरदस्त उहो खोलियो असां माता कैमरे सिस्टम वांगुरु स्कूल हुयो उन में पढ़ियासीं मैडम दुर्दाना भट्ट सां असां तमामु उन असांजो लैंग्वेज शी वॉज नॉट ओनली एक्टर but she was well known administrator and educationist असां उन वटि पढ़ियासीं हू वरी 6 क्लास में हुननि स्कूल में प्रॉब्लम्स अची विया बिटवीन मैडम दुर्दाना भट्ट एंड राशिदी ग़ालिबन स्ट्रेथमोर उन में पोइ जॾहिं क्राइसिस पिया हुननि जे विच में त असां ॾाढो सफ़र कयोसीं स्टूडेंट्स उन टाइम स्टूडेंट कंदो न बिल्कुलु पोइ असां चेंज कयोसीं असां हिकिड़ो को एजुकेशन ऐं हिकिड़ो कैमरे सिस्टम वारो स्टूडेंट ऐं पोइ वरी असां आयासीं पब्लिक स्कूल में सर अब्दुल मनान चांडियो हुयो प्रिंसिपल मां ॿई असांजा प्रिंसिपल मैडम दुर्दाना या साईं अब्दुल मनान जहिड़ो मां प्रिंसिपल कॾहिं न ठहियो मुंहिंजो क्लास टीचर हूंदो हुउसि असांजो उर्दू स्पीकिंग हूंदो हिते लाड़काने में सर महमूद अल हसन कावेश जो एडिटर बि हूंदो हिते जो सुठो जर्नलिस्ट हुयो ऐं तमामु नॉलेज हुई MA हुयसि ऐं उहो असांखे पढ़ाईंदो हुओ उन खां पोइ असां वरी कुझु सियासी प्रॉब्लम्स थिया पाण में कुझु इख़्तिलाफ़ात थिया पाण में पोइ असां स्टडीज़ केतिरो टाइम न ॾेई सघियासीं पोइ मां वरी कंबर में शिफ्ट थी वियो कंबर में मां पंहिंजी तालीम हुते ख़तमु कई मां ग्रेजुएशन कई हुतां कंबर मां ऐं सिंध यूनिवर्सिटी मां मुंहिंजी ग्रेजुएशन थियल आहे खैरपुर मां
उहो असांजो इहो ई हूंदो असांजे इन सिस्टम में असांजे फैमिली खे नौजवान जेको आहे उहो यंग एज में ई मेच्योर थी थो वञे मुंहिंजो रीज़न इहो आहे जो असां पब्लिक खे टाइम घणो ॾींदा आहियूं उन में असांखे नंढी उमिरि में सभु मेच्योर थींदा आहियूं 13s 14s में ई त असांखे माण्हू पब्लिक डीलिंग या माण्हुनि जे मसइलनि में असां उन टाइम में ई असांजा हर नंढड़ो एक्टिव थी वेंदो आहे त असां मेच्योरिटी छो त उनखे माहौल अहिड़ो मिलंदो आहे असांजे लाइफ नंढड़ाई जी तमामु नंढी आहे मां इन में तव्हां खां हिकिड़ो सुवालु पुछंदुमि जीअं असां सभु नंढपण गुज़ारियोसीं नंढापे में का सोच न हूंदी त मुंहिंजो पीउ इंजीनियर आहे मुंहिंजो पीउ ऑफिसर आहे मुंहिंजो पीउ हीअं बसि दोस्त गॾु हुआसीं पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजे हम उमिरि सां कॾहिं खेॾंदी मां त नवाब आहियां मां हिन सां छो इहा कॾहिं सोचाई साईं मुंहिंजा दोस्त आहिनि हाणे बि असां मिलंदा आहियूं क्लासमेट आहिनि असांजा जीअं तव्हांखे ॿुधायमि यासीन चांडियो मुंहिंजो सुठो दोस्त आहे सजाद मुगैरी इहे सभु मुंहिंजा क्लासमेट आहिनि सर प्रोफेसर ज़फ़र पीरज़ादो जो पुटु चांडका मेडिकल कॉलेज में प्रोफेसर हूंदा हुनजो वालिद साहबु उन पुटु मां क्लास फेलो हुयासीं असां जॾहिं वेंदा हुआसीं दोस्त पाण में असांजो अहिड़ो हूंदो हो सिस्टम जो उनमें को नवाबी या को न हूंदी दोस्ती में नवाबी उहो ज़हन में सुवाल न हुयो आम जीअं दोस्ती में नवाबी हली न सघंदी हा बिल्कुलु अॼु ताणी नथी हले ऐं असां FX गाॾी हूंदी प्रोफेसर साहिब जी उन में असां टॉमी करे सभु दोस्त पैसा विझंदासीं को 50 विझंदो जेके ख़र्ची मिलंदी उन में तेल विझराईंदासीं पोइ असां वाह ते वञी वेझंदासीं बि नॉर्मल ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं नॉर्मल ज़िंदगी जे करे असांजी फैमिली में का बि वॾाई कोन्हे का बि शइ कोन्हे तव्हांखे जेको मिलंदो नॉर्मल मिलंदो जीअं तव्हां बल्दियाती इंतिखाब में पार्टिसिपेट करे रहिया आहियो तव्हां इहो जेको सियासत में तव्हांजो नओं खून आयो आहे सिर्फ़ु पंहिंजे वॾनि जी देखा देखी आयो आहे त बाबा वॾा सियासत में हुआ वॾा सियासत कंदा आया आहिनि हिकिड़ी दबंग सियासत कंदा आया आहिनि उहा ॾिसी आया आहियो या इहो त बाबा हिते असांजे ख़ानदान जा मेंबर इहे भेण आहिनि इन करे इहा खानापुरी था कयूं या तव्हांजे छो त तव्हां हिकिड़ा सोशल बि रहिया अहिड़ा दोस्त तव्हांखे मिलिया आहिनि बचपन मुख़्तलिफ़ स्कूलनि में तव्हांजो ज़हन खे ॿिए नमूने बिरहंदो आहे छो या तव्हांजे ज़हन में आहे त मां हिन इलाइक़े जी ख़िदमत कंदुसि इन करे आया बेसिकली असां आयासीं त ख़िदमत त असां पंहिंजे माण्हुनि जी पंहिंजे इलाइक़े जी असां वटि क़ौम परस्ती न आहे हा बिल्कुलु असां वटि इलाइक़ा परस्ती आहे तव्हां बि असांजे इलाइक़े में आहियो बिल्कुलु साईं तव्हांजे ख़ानदान सां हर उते भली रुगो चांडियो न हर को मुहबत करे ब्रोही रहनि था हर क़ौमूं रहनि थियूं असां वटि बुढ़ा रहनि था असां वटि लाशारी रहनि था असां वटि ब्रोही में बि पाड़ा आहिनि घणा जेके मेंगल आहिनि ॿिया क़ौमूं तव्हां त वाक़िफ़ आहियो त तव्हांजा त नानाणा आहिनि तो उन्हनि सभिनि सां असां रहूं था उन्हनि जी ख़िदमत कयूं था उहा ख़िदमत असां पंहिंजी सियासत में हुजूं या न हुजूं माण्हुनि सां त असांजी वाबस्तगी आहे ख़िदमत वॾनि खां वठी साईं असांजो तरबियत ई अहिड़ी थियल आहे जो असां सियासी आहियूं मां चवां मां सियासी न आहियां हीअं न आहे असां सियासी आहियूं लेकिन सियासत में अचण जो वजह इहा आहे त माण्हुनि जी ख़िदमत कयो असां ख़िदमत जे लाइ आहियूं असां माण्हुनि जी ख़िदमत असांजी काछो पोइते आहे असांजो काछो तमामु पोइते आहे असांजा इलाइक़ा तमामु पोइते आहिनि असांजा ॻोठ तमामु पोइते में तबलीग आहे हिकिड़े क़िस्म जी असां कंदा आहियूं जिते वेहंदा आहियूं हर इलाइक़े में वेहंदा आहियूं कोशिशि कंदा आहियूं उन्हनि खे प्रमोट करण जो त उहो पढ़ाई जी तरफ़ वञनि हो उन्हनि खे एग्ज़ाम्पल्स ॾींदा आहियूं इन्हनि दोस्तनि जा जेके इन पोज़ीशन ते अॼु आया आहिनि हाणे असांजो हिकिड़ो दोस्त आहे उहो आर्मी में हुनजो पुटु वियो उनखे वेही असां इहे माण्हुनि जे अॻियां मिसाल ॾींदा आहियूं त बाबा तव्हांजी जेकी प्रॉपर्टी तव्हां ठाही आहे उहा हिकिड़ी जॻह ते पर जेको तूं पंहिंजे छोकिरे खे पढ़ाए कैप्टन कयो आहे उहा हिकिड़ी जॻह ते आहे सो हुननि खे प्रमोशन ॾींदा आहियूं त उन्हनि खे इनकरेज कंदा आहियूं त तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो इन पोज़ीशननि ते आणियो माशाल्लाह तमामु सुठी हाणे असांजी इहा माण्हू में शऊर अची वियो आहे पढ़ाई जे हिसाब सां ॻाल्हाइण जे हिसाब सां असां बि कोशिशि था जीअं तव्हां इहो ॿुधायो त काछो तमामु पोइते आहे तव्हांजी फैमिली वॾी इन्फ्लुएंस फैमिली आहे बिल्कुलु छो त वॾे नवाब साहिबु अहमद सुल्तान बि पाण रहिया नवाब शबीर अहमद ख़ान MNA रहिया बिल्कुलु मौजूदा सरदार ख़ान साहिबु नवाब सरदार ख़ान साहिबु पाण MP आहिनि बुरहान ख़ान MP आहिनि ऐं न रुगो MP आहिनि
पर सियासत ते हावी आहिनि। पर इन हूंदे बि जे तव्हांजी फैमिली, असां त ईअं सम्झंदासीं, छो त जेको मां अव्हां खां सुवाल थो पुछां ईअं सम्झो त अवाम जो सुवालु आहे। बिल्कुलु मां अवामी सुवाल, अवाम थी चए त एतिरी वॾी इन्फ्लुएंस रखनि था पिया, जे चाहिनि असांजो नवाब ख़ानदान त काछे में गुलो गुलज़ार थी वञे। ऐं इहो पोइ हिते छो रहियो आहे तव्हांजी, ऐं तव्हांजी इन पंहिंजे इलाइक़े सां वॾी मुहबत बि आहे, तव्हांजी हिकिड़े किरड़ कांडेरे सां वण सां मुहबत आहे, इन जे हूंदे बि इहो छो पोइ हिते छो रहियो आहे? असां नवाब साहिब सां हुन टेन्यूअर में वेठासीं, कचहरी हले पई, त नवाब साहिबु चयो यार मां हे फंड खणी आयो आहियां। त सभिनि दोस्तनि वेही इहो सलाह ॾिनो त साईं तव्हांजे तक में उन टाइम असां वारा इहे 17 जे तक ते नवाब साहिबु हुयो, त चई हिनखे तव्हां हिते माण्हुनि खे बसि इहो त तव्हांजो तक सॼो माशाल्लाह सुठो फंड हो, सॼो तक तव्हांजो ज़बरदस्त थी वेंदो। ऐं चई न बाबा मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पीएं 17 जो न आहियां, वाह, मां कंबर शहज़ाद कोट जो आहियां। वाह, बिल्कुलु। पोइ नवाब साहब पंहिंजा फंड जेको बि हुयो उहो फंड गेट शहज़ाद कोट गेट खां शुरू कयईं, नसीराबाद में ख़तमु कयईं। वाह, उहो सो एतिरो जो तव्हां डिवाइड कंदो फंड्स खे त उहो नंढा थी वेंदा, पर कुझु न कुझु कंहिं न कंहिं यूसी में थोरो न थोरो असां ॾींदा आहियासीं। हाणे तव्हां चओ था कम ईअं छो न थिया, ॾिसो असांजी फैमिली बिल्कुलु हुई, मुस्लिम लीग काफ जी गवर्नमेंट में जॾहिं असांजो चाचो नाज़िम हुयो उन दौर में असांजे चाचे माशाल्लाह सुठा कमु कया। उन खां अॻु में चाचो असांजो MNA हो मोहतरम पीपल्स पार्टी जे दौर में, हुन टाइम बि असांजे चाचे सुठा कमु कया। लेकिन सिर्फ़ु मुंहिंजो चाचो या मुंहिंजो सीट होल्डर न हा, उन इलाइक़े में ॿियूं शख़्सियतूं आहिनि, उन्हनि बि MPAs हुया। हाणे माशाल्लाह 4 सीट आहिनि डिस्ट्रिक्ट कंबर शहज़ाद कोट जा, 4 MPAs कंबर शहज़ाद कोट कराइण में बि हुनजो वॾो क्रेडिट हुयो। नवाब साहब शबीर अहमद ख़ान, हुनजो वॾो क्रेडिट आहे इहो ज़िलो कराइण में। त हुननि 4 MPAs आहिनि, हर MPA जो पंहिंजी सोच आहे, पर जेको असांजे फॉरम ते वञूं था, मथे फॉरम ते उते वेही असां ॻाल्हि रखूं था, असांजो कमु आहे ॻाल्हि रखणु, आवाम जी ॻाल्हि मथे थाणी खणी वञणु, हुननि माण्हुनि खे प्रेज़ेंट करणु। प्रेज़ेंटेशन असांजी सुठी आहे, उते असां प्रेज़ेंट सुठो था कयूं, ॿुधायूं सुठो था। ऐं सभिनि खे ज़रदारी साहब खे, अदीफ़ फरियाल खे, नवाब साहब सभिनि खे ब्रीफ कंदो आहे, असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब खे, असां सभिनि खे आम ऐं प्रेज़ेंटेशन कंदा आहियूं, हे असांजे इलाइक़े में ज़रूरत आहे हीअ शइ। उहो बि हिकिड़े इलाइक़े में त सभु कुझु नथा ॾेई सघनि, आस्ते आस्ते थींदो, टाइम वठंदो, लेकिन थी वेंदो। उमेदु आहे। ॾाढी सुठी तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी। आख़िर में तव्हां पाण बि नौजवान आहियो ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं मूंखे तमामु बहितर रहियूं। तव्हां जेकी हिकिड़ो प्यार मुहबत आवाम सां रखो था पिया, पर मां थो चाहियां हाणे जीअं पाण बि नौजवान आहियो, असांजे चैनल्स जे थ्रू नौजवाननि जे लाइ को पैगाम। जेतिरा बि नौजवान दोस्त आहिनि, हे तमामु नौजवान तमामु हिकिड़ो अहिड़ी उमिरि हूंदी आहे जिते माण्हू ग़लति रस्तनि ते ग़लति शयुनि ते हलियो वेंदो आहे। कोशिशि कयो पाण खे ग़लति माहौल खां बचायो, ग़लति महफ़िलुनि खां बचायो, तालीम खे तरजीह ॾियो, ऐं नंढी नंढियुनि ॻाल्हियुनि ते मसइला न कयो। माण्हू परेशान थींदा, तव्हांजा वालिद साहब परेशान थींदो, तव्हांजा घर वारा परेशान थींदा, ऐं अते अचो ॻाल्हायो। चवंदा आहिनि फर्स्ट बी पार्ट ऑफ द सिस्टम, देन कम टू सच अ पोज़ीशन वेयर यू कैन चेंज द सिस्टम। लेकिन सिस्टम जो पार्ट थियणो आहे, सिस्टम में अचिणो आहे, उन पोज़ीशन ते अचो जिते तव्हां चेंज आणे सघो। मुंहिंजो एतिरो ई हुनजे लाइ पैगाम। ख़ूबसूरत पैगाम नवाबज़ादा जीअन ख़ान जो, त तालीम हासिलु कयो, ग़लति सोच में जेको आहे न पाओ, सिस्टम में ई अचो, सिस्टम में अचे जीअं तव्हां हिकिड़ी तब्दीली आणे सघो। सो इन ख़ूबसूरत पैगाम सां गॾु असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ॿिए भेरे कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु हाज़िर थींदासीं, तेसि ताईं असांखे इजाज़त ॾींदा अल्लाह वाही। जिथे सिंध गॾिजे थी, उते सिंध रंग ॾिसिजे थी। पाकिस्तान जो नंबर 1 वेब चैनल सिंध रंग न्यूज़।